थैंक यू स्टेज ते बाबा पहिरीं आयल कोन आहियूं न, थोरो हा थैंक यू जीअं त तव्हांखे ख़बर आहे कोरोना जे करे स्कूल बंदि कया विया आहिनि। असां हिते माल जे वथाण में हिकिड़ो नंढिड़ो बंदोबस्तु कयो आहे, जिते तव्हां खां हा तव्हीं असां पढ़ंदासीं त हा त पाण हा उम्मीद कयां थो त जेको बि पाण पढ़ियो हूंदो स्कूलनि में उहो सभु अव्हांखे विसरी वियो हूंदो। बाबा हिते ॿ ईंदी रहंदी, छो जो असां हिकिड़े वथाण में बंदोबस्तु कयो आहे। त पाण पंहिंजे मेन टॉपिक ते अचूं था। तव्हां खां मां सिर्फ़ु के चंद सवाल पुछंदुमि। मां कमिंग सर। अचो बाबा वेहो। हा वेहो। त सवाल नंबर 1। साईं ते त कंडा न बाबा कंडा न त कंडा परे करे छॾियो। हा सवाल नंबर 1 बाबा, गधे ऐं घोड़े में कहिड़ो फ़र्क़ु आहे? साईं गधे ऐं घोड़े में इहो फ़र्क़ु आहे, घोड़े खे 2 सिंग हूंदा आहिनि ऐं गधे खे सिंग कोन हूंदा आहिनि। वेरी गुड हा वेरी गुड। सवाल नंबर 2 बाबा, मूंखे ॿुधाइजो बेदे मां बच्चो कीअं थो फुटे? साईं सवाल सही आहे, पर मूंखे इहो ॿुधायो बेदे में बच्चो वञे कीअं थो? सही ॻाल्हि आहे। हाणे अचूं था सवाल नंबर 3 ते। सवाल नंबर 3 टिन टायरनि वारी साइकिल में केतिरी स्पीड आहे? साईं उथां कोन थो कंडा आहिनि, पर 3 टायरनि वारी साइकिल में वॾी स्पीड आहे। हा सही, वेरी गुड। हिन लाइ ताड़ियूं वॼायो। मूंखे इहो ॿुधाइजो ॿकरीअ जी 2 ऐं रिढ जी 2 हिकु जहिड़ी छो कोन्हे? साईं दरअसल ये ॿकरी ऐं रिढ पाण में भेणूं आहिनि, पर हिकिड़ीअ जो आवाज़ सुठो ऐं ॿिए जो बुछड़ो आहे। सवाल नंबर 5 उहो कहिड़ो जानवर आहे जंहिंखे 2 पुछ आहिनि? साईं हाथीअ खे 2 पुछ आहिनि। वेरी गुड। हाथीअ खे 2 पुछ आहिनि, ॿकरियुनि जी 2 जाम आहे थोरी। सवाल नंबर आख़िरी, तव्हांखे अॼुकल्ह लेला माठ करियो। छोकिरा वञ लेलनि खे माठ करा, ठहियो वेठो। सवाल नंबर आख़िरी, तव्हांखे अॼुकल्ह कहिड़ी शइ वधीक वणंदी आहे? साईं असांखे अॼुकल्ह जाम स्कूल था वणनि, छो जे उहे बंदि आहिनि। ताड़ियूं, तमामु सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजो अॼु जो क्लास अॼु ख़तमु थियो, सुभाणे मज़ीद पढ़ंदासीं। ठीकु आहे? थैंक यू